शामिल कयूं था घोटकी में, जिते शहीदार ख़ालिद अहमद लुंड के पुटन समेत ज़मानत मंज़ूर खां बाद मीडिया से ॻाल्हाईंदे MNA ख़ालिद अहमद खान लुंड मीडिया से ॻाल्हाईंदे चयो आहे त असां राॼ भाग वारा आहियूं। असांजो क़बीलाई रीतूं रस्मूं आहिनि। असां उन्हनि रीतुनि रस्मनि सां मां 100 साल ॿधल आहियां। बाक़ी मौजूद अदालत सगोरे खां वधीक इंसाफ़ जो को ॿियो फ़ॉर्म कोन्हे। असां सां सियासी इंतकामी कार्रवाई पई थिए। वक़्तु अचण ते ॿुधाईंदासीं त इंतकामी कार्रवाई केरु करे रहियो आहे, छाकाणि त पहिरां ॿुधाए उनजो सियासी कद नथो वधाइणु चाहियां। हीउ जेको नसरुल्ला गॾाणी जो वाक़ियो थियो आहे, ज़ाहिर आहे तव्हां हिकु खां ॿ भेरा इन मामले में पंहिंजी वज़ाहत पेश कई आहे। अॼु घोटकी जी कोर्ट में पेश थिया हो। शुरू में इहो ॿुधायो त कोर्ट में छा थियो ऐं तव्हां पंहिंजी वज़ाहत साईं, छाकाणि त तव्हां हिन केस में नामिनेट आहियो, इन में तव्हां वज़ाहत कीअं पेश कंदव? साईं मुंहिंजा ॾिसो न, असां आयासीं पंहिंजी बेल लाइ, असां उन जे लाइ इंटरव्यू बेल लाइ आयासीं कि उहा बेल असांजी थिए। उहा जज साहिबु ॾिनी, छो उते असांजे वटि जज साहिबु जेको उहो कोन हुयो। जी भाउ, इल्ज़ाम आहे न भाउ, वो कोर्ट में आया आहियूं न। कोर्ट सही कंदे हक़ वारे खे हक़ मिलंदो, बेकसूर खे बेकसूर थींदा। हे सियासी चक्कर आहे, ॿियो कुझु बि कोन्हे। मां कंहिंजो नालो मां कंहिंजो कोन वठंदो जो कंहिंजो कद वॾो थिए। आहे सभु सियासी चक्कर। महिरबानी। जी भाउ, सॼी सिंध साईं तव्हांखे ॾिसे पई, मतिलबु हिकिड़ी वज़ाहत बतौर तव्हां अमीर ख़ालिद अहमद खान लुंड छा ॿुधाईंदव त इन केस जो बैकग्राउंड आहे छा, छो थियो, कीअं थियो? न मुंहिंजा पुट हिते हुया, न मां हिते हुयुसि। मां त पोइ ई हिते वियो हुउमि। हाणे कोर्ट में आया आहियूं, कोर्ट में हर कंहिंखे इंसाफ़ मिलंदो। असां कोर्ट खे ई चऊं, अर्ज़ु कंदासीं। बाक़ी हर फोरम ते इन मामले खे फेस करण लाइ हर फोरम ते जाथे 10 GIT ठहंदी, मां 10 में पेश थींदुसि। कोर्ट में जाथे चवंदा मां उते पेश थींदुसि। मगर असां हाणे चऊं था तव्हांजे हुन सां कि असां बेकसूर आहियूं।